हाँ तो दोस्तों, नालो मुझे मीरमान लाखवा, कैरेक्टर सां नबू कमदार आहियां। मीर मोहम्मद लाखे के बारे में गालियों निकरी सामू अची चुकूं तो छा वाकई वो वफ़ात करे वियो आहे या फेसबुक और यूट्यूब ते गालियों ये कूड़ियों हली रहियूं। दोस्तों मुकम्मल गाल इन वीडियो में गाल कंदासीं त मीर मोहम्मद लाखो नबू कमदार के नाले से मशहूर है, जै खोड़ सारा जेको ड्रामन में अदाकारी कई ऐं सिंधी फिल्मन में भी पंहिंजा जोहर ॾेखारिया। दोस्तों इन वक्त इंतहाई घणे अरसे खां पोइ हींअर ॻाल्हि निकिरी साम्हूं आई आहे त कल्ह खां वठी हिकिड़ो वीडियो मूं ॾिठी जंहिंजे ज़रिए ॿुधाइनि पिया त मीर मोहम्मद लाखो इन दुनिया में फानीअ मां कूच करे वियो आहे। दोस्तों वफ़ात करे वियो आहे। वाकई इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे ऐं केतिरी हक़ीक़त आहे, मुकम्मल हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा चंद उन्हनि जूं यादगिरियूं क्लिपूं मूं वटि मौजूदु आहिनि। दोस्तों उहे तव्हांखे ॿुधाईंदा। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं त उहो किथां जो आहे दोस्तों मीर मोहम्मद लाखो, ऐं हुन कॾहिं पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो। ऐं उन खां अलावा दोस्तों इंतिहाई मुश्किल वक़्तु जेको आहे सो हिननि जे मथां तॾहिं आयो जॾहिं जेको आहे सो कोरोना जे दौर में दोस्तों जॾहिं सभु शयूं बंदि थी वियूं, ड्रामा इंडस्ट्रियूं बंदि थी वियूं। दोस्तों उन खां पोइ इंतिहाई फाका कशीअ में अची विया। हितां वीडियो ॿुधो, अपील करे रहियो आहे जेको बाक़ी न त असां लुड़ी वियासीं। ख़ुदा जो कसम आहे, कुझु बि खाइण लाइ न बचियो आहे, न ॾियण लाइ बचियो आहे, न रहण लाइ बचियो आहे, भाड़ो न बचियो आहे। जेकॾहिं केॾा भाड़ो सो सखाफ़त खाते के त असांजी मदद कयो, फनकारनि जी जेको आहे सो एक्टरनि जी मदद कयो, असांखे कुछ ॾियो खाइण जे लाइ। छाजे करे इंतिहाई परेशान हो कोरोना जे टाइम में। लेकिन हिन वक्त मीर मोहम्मद लाखे जे बारे में इहा कन्फर्म ॻाल्हि साम्हूं आई आहे त हो हिन दुनिया में वफ़ात करे वियो आहे। दोस्तों ऐं उन खां अलावा मज़ीद बि असां वटि जेके अपडेट ईंदा उहे तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। हिन चैनल जे ज़रिए ई तव्हांखे अपडेट कंदासीं। त इहो मुकम्मल वीडियो किथां तव्हांखे सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं कमेंट्स में मीर मोहम्मद लाखे जे लाइ दुआए मग़फ़रत जो कमेंट्स भरपूर कयो। दोस्तों इन वीडियो के घणे में घणो शेयर कयो। छाजे करे त मीर मोहम्मद लाखो एक क़ौमी सिंधी असांजो जेको आहे सो अदाकार हुयो ऐं सिंधी जेको आहे सो असांजो एक्टर हुयो। दोस्तों इंतिहाई घणनि ड्रामनि में उन हिस्सो वरितो, घणनि फिल्मनि में उन कमु कयो। नबू कमदार जे नाले सां मशहूरु हो दोस्तों सिंध में, ऐं मुख़्तलिफ़ ड्रामा उन कया ऐं मुख़्तलिफ़ फिल्मनि में बि कमु कयो। दोस्तों इंतिहाई घणी अदाकारी हुन पंहिंजे जोहर जा जलवा ॾेखारिया। दोस्तों हिन वक़्तु अगरि उहो वफ़ात करे वियो आहे त असांजी हमदर्दियूं हुनजी फैमिली सां आहिनि ऐं अल्लाह ताला खां इहा ई दुआ था घुरूं त अल्लाह साईं हुनजे फैमिलीअ खे